हिसाब जी पगारी जमायत है या असीं जेके हामी आहियूं उहे बि हुर आहियूं त असां करे तंहिं करे सभु हुर जमायत सांगड़ यूसी छठी घुंडड़ में PS 42 जाम नफ़ीस अली खान NA 209 शाहजहां जुनेजो ॻोठ जुमा खान जलालानी में एक कारण गजानी रखी वई। जैमें मुख्तलिफ बिरादरी जा मानू रैली की सूरत में खास मेहमान खलीफो कासिम फ़कीर मेयर, खमीसो मेयर, माशूक निज़ामानी, अली जान मरी, रशीद खान मरी, वज़ीर अली मरी, जान मोहम्मद मरी, करम अली जलानी, जाहिद अली जलालानी, अली दोस्त जलालानी, लियाकत अली जलालानी, डॉक्टर हाशिम खासकली, रसूल बख्श बिरोई, वारिस बिरोई, मजीद बिरोई, नज़रमंद बिरोई, खैर बख्श, मोहम्मद आलम बिरोई ऐं ॿियनि शिरकत कई। पीपल्स पार्टी में छो जो हिकिड़ी त मोनोपली आहे, वॾा बास वॾो रईस वरी उनजा नंढा छाड़ता वरी उन्हनि जा नंढा जेके आहिनि से पठू त उते इज़त कान्हे का। ऐं असांजो जेको ख़ानदान आहे जुणे जो ख़ानदान या आदा मोहम्मद खान वॾो आहे उहो इज़त जो घोरो आहे ऐं हिन पासे उते असांखे इज़त कान मिली, पीर साहिब वटि असांखे इज़त मान मिलियो, उन करे असां पीपल्स पार्टी छॾे पीर साहिब वटि आहियूं ऐं पीर साहिब जा वरी वॾा अहसान असांखे इज़त सां गॾोगॾु वरी आदा मोहम्मद खान खे NA 209 जी सीट बि ॾिनई, तंहिंजे करे पोइ हाणे त उन जी झोलीअ में ऐं रब जा अहसान इहे आहिनि त हाणे उहो खज़ानो जेको आहे सो पीर साहिब जो वधंदो वञे ऐं असां त हिमायती आहियूं, पर हिमायती बि सभु असां सां हामी थींदा वञनि, जमायत अॻे ई मज़बूत आहे, तंहिंजे करे इंशा अल्लाह ताला लॻे ईअं पियो जेका हवा लॻे पई त GTA तक़रीबन ज़िलो वरी स्वीप कंदी। साजिद अली जलालानी, डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मीडिया द न्यूज़ SD सांगड़।